उन्हनि टाउन चेयरमैननि केतिरनि खुलियूं कचहरियूं कयूं हिते। भाई महीने में 15 ॾींहं हिकिड़े ॾींहुं भला हिते कंहिं रेस्ट हाउस में वेही हिकिड़ी खुली कचहरी, बाबा चेयरमैन साहब ईंदो, सभिनि जा मसला ॿुधनि। के माण्हू कॾहिं चेयरमैन साहब ताईं अप्रोच नथा करे सघनि। मिसाल तो पर हिकिड़ी ॻाल्हि थो कयां, कॾहिं अप्रोच हिकिड़े आम माण्हू लाइ, हिकिड़े ग़रीब मिस्किन माण्हू लाइ हुनखे अप्रोच करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। केॾा धिका ऐं के वरी के इंसान जेके हूंदा आहिनि उहे सम्झो त ॾाढा पंहिंजे अंदरि हिकिड़ी इज़त नफ़्स खे ॾाढो अहमियत ॾींदी, फ्लरिश कंदी। इहो माना हर पार्टी वारनि खे माना एडवाइस बि कंदुसि, सियासत माण्हुनि सां आहे। अगरि माण्हुनि खां ई तव्हां नफ़रत कंदो त पोइ सियासत छा रहिजी वई। मूंखे हिकिड़ो वॾेरियो ऐं को फलाणो हुनजा भाई 500 वोटनि 100 वोट, बाबा हिनखे घुराए हिनखे ॿ रुपया ॾेई छॾिया ऐं बसि भाई पाणे वोट कराईंदो। नो, तव्हां हिन दुनिया मां वेंदव, पुछाणू थींदव। इहा जॾहिं तव्हांजे अंदरि इहा सोच पैदा थींदी, तव्हांजे अंदरि इहा बाबा ही दुनिया बि छॾणी, जेतिरी वॾी ज़िमेदारी ओतिरा वॾा सवाल, जेतिरो वॾो इल्मु ओतिरा वॾा सवाल। ॾिसो अंग्रेज़ी हिकिड़ी कहावत आहे, इग्नोरेंस इज़ ब्लेसिंग। ठीकु आहे न, कॾहिं कॾहिं अगरि तव्हां उहो कमु न कयो, तव्हां अवाम जा त मुजरिम आहियो ई आहियो, पर अलाह जा बि मुजरिम, अलाह जा मुजरिम आहियो। सर तव्हांजे मथां ॾिसो, अलाह साईं अगरि कंहिंजे मथां अगरि का ज़िमेदारी ॾिए थो, का ड्यूटी ॾिए थो, तव्हां हुनखे मिसाल त भई नौकिरी कयूं था, हिकिड़ो माण्हू नौकिरी करे थो, उहो नौकिरी ते नथो वञे, ॻोयूं वणे थो, हू पंहिंजी नौकिरी सां इंसाफ़ कोन थो करे न। किथे न किथे को न को कमु मुतासिर थींदो हूंदो उन जी एब्सेंस में। त केरु, मूं तव्हांखे चयो न, इंसाननि जी, मुआशरे जी तक़दीर डायरेक्शन ओसि ताईं चेंज नथी थिए जेसि ताईं इंसान पाण न चाहे। तव्हांखे पंहिंजी डायरेक्शन पाण तय करणी आहे, हालात पाणे बदल, स्टेक होल्डर पाणे उहो कमु कंदा, पर तव्हां त पंहिंजे